द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अॼु जा सिंधी अखर आहिनि अमीर या नवाब। ॿियो अखर आहे नंढो नवाब। त्रिखुओ जहाज या दंगी, जंहिंखे नंढी ॿेड़ी बि चइबो आहे। सिपह खानो, सरबाज, बोराकूं या बैरिकूं। वॾी शाव या ॻोरी रुकावट। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। चाहे हाणे नवाबनि जी हुकूमत न आहे, पर अमीर त अॼु बि ताक़तवर लेखिया वञनि था। ॿार खे लाॾ मां नंढो नवाब बि चइबो आहे। कंहिं समय घटि मुसाफ़िरनि लाइ त्रिखुओ जहाज कमु ईंदो हुओ। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। लॾे आयल सिंधियुनि खे वीरान ऐं रद्द कयल सिपह खानो में रिहाइशी जॻह ॾिनी वई हुई। ॻोरी रुकावट, जेका बंद वांगुरु नंदीअ जो पाणी कठो करण में मदद करे, उनखे वॾी छाब या बरात चइबो आहे। सिंधियत सुहिणी रहे।